कने सिंध पढ़ियल लिखियल हूंदी त तव्हांजी नज़र में कहिड़ा वॾा समाजी मसाइला पाण मुरादो हल थी वेंदा? जैसे पहिरीं ॻाल्हि आहे त दुनिया जो जेको पढ़ियल लिखियल माण्हू आहे, जेको तइलीम जेके आहे, इल्मु जंहिं माण्हू खे आहे, उहो कंहिं बि उन वक़्तु उन माण्हू जी स्टेज इहो थियो त का बि शइ हुनखां इतफ़ाक़ी थी सघे थी, हादसाती थी सघे थी। सही। इरादनि हू कंहिं ॿिए माण्हू खे नुक़सानु ॾिए, कंहिं ॿिए माण्हू खे तकलीफ़ ॾिए ऐं कंहिं फ़साद खे पैदा करे, इहो मुमकिन ई न आहे। सही। इहो इतफ़ाक़ थी सघे थो, तव्हां रोड ते हलंदे कंहिं सां टकराइजी सघो था। सही। इहो इतफ़ाक़ थी सघे थो। या कंहिं मामले में तव्हां ग़लतफ़हमी जे बुनियाद ते, पर जॾहिं त हू ॿुधाए थो ग़लतफ़हमी, छो जॾहिं पढ़ियल लिखियल हूंदो आहे त सम्झो त तव्हांखे जा ग़लतफ़हमी थी आहे, बाबा इहो तव्हांजी ग़लतफ़हमी आहे, आउं तव्हांखे ॿुधायां थो तव्हां ग़लति थी आहे, त तव्हांजो तज़ाद त ख़तमु थी वियो, मूंखे ग़लतफ़हमी थी वेली। त हाणे उहे शयूं तहक़ीक़ तलब हूंदियूं आहिनि। उहो माण्हू एतिरो गुस्से में कोन हूंदो आहे, उन माण्हू में एतिरो बर्दाश्त हूंदी आहे त हू जेको अमल थींदो आहे, जंहिं अमल खां हुनखे तकलीफ़ पहुचंदी आहे, उनजा सबब ऐं कारण ऐं जंहिंजे हथां थियो आहे इसबाब जे, उनजी तलाश करण खां पोइ थींदो त हिन खां इतफ़ाक़ी थियो आहे, हिन इरादनि कयो आहे, हिन जो मक़सदु छा आहे, हिन में फ़ाइदो आहे, फ़ाइदो कोन्हे, हीउ छा थियो आहे। त उहे जॾहिं ॿई माण्हू पढ़ियल लिखियल हूंदा त उनजे विच में को एॾो तज़ाद कोन थींदो। सही। अच्छा, तव्हां छा था सम्झो त जदीद टेक्नोलॉजी जेका किताबनि जी जाइ वालारे सघे थी, या किताबनि जो ज़ौक़ कॾहिं ख़तमु न थियणो आहे? किताबनि जो ज़ौक़ ख़तमु न आहे थियणो। पहिरीं ॻाल्हि आहे त किताब जदीद टेक्नोलॉजी में किताब जेके आहिनि हिन वक़्तु उहे किताब पिया आहिनि, तव्हांखे पढ़ण में आसानु थिया आहिनि, पर उहे ई किताब मौजूदु आहिनि, उहे ई मुहक़क़ आहिनि, उहे ई तहक़ीक़ आहिनि। नओं किताब को जदीद टेक्नोलॉजी पंहिंजे हथ जो कोन ठाहिणु शुरू कंदी। पहिरियां हिकु फ़र्दु लिखंदो, चाहे उहो कंप्यूटर ते लिखे, चाहे तव्हांखे उहो कंहिं किताब ते लिखी ॾे, कंहिं बि लेवल जी या गुफ़्तगू त हू करे वञे हलियो, उहा शइ तव्हांजी सेव थियण जो आसानी आहे ऐं उहा तव्हां ते आसानी सां मुंतक़िल जो सबबु बनियो आहे। इन करे किताब या टेक्नोलॉजी उनखां अहम तरीन फ़र्दु आहे, त उहो फ़र्दु आहे मौजूदु जेको किताब लिखी तोखे ॾिए थो, या जदीद टेक्नोलॉजी आलात जे ज़रिए तव्हां ताईं उहा ख़बर ऐं उहो ख़्यालु, उहा तहक़ीक़, उहा सोच पहुचाए थो, त फ़र्दु अहम आहे। हे सभु इजादातूं इंसान जूं आहिनि, हिन इंसान खे इजाद कोन कयो आहे। बिल्कुलु इंसानी अकुल जे मातहत आहिनि, इंसानी अकुल खां अॻिते न आहिनि निकितियूं। इंसानी अकुल जेको बाक़ाइदे दिमाग़ जे कमु कंदा, उनजे अॻियां टेक्नोलॉजी अञा ताईं कुझु कोन्हे। हा, आम माण्हू जे ज़हन खां तमामु अॻिते निकिती आहे। आम सफ़ा सादो माण्हू आहे, जेके वीचारे हिसाब किताब कोन थो अचे, उनजे लाइ हीअ जेका हैरान कोन ज़रूरु रहे थी, उहो हैरान थिए थो। पर जेके दिमाग़ कमु कनि पिया, उहे त चवंदा असां तव्हां थोरो कमु कयो आहे, अञा कुझु वधीक। हा, त तव्हां ईअं सम्झी सघो त हीअ मौजूदा टेक्नोलॉजी जेका उहा अर्ली स्टेज ते आहे। हीअ अञा फल जेका इंसानी तहक़ीक़ जेका अञा अॻिते वेंदी, हीअ अञा नतीजा बहितर ॾींदी, हिन जा समर तव्हांखे अञा ज़्यादा बैद में मिलंदा।